बिरासिटी मां ख़बर ईंदड़ बिरासिटी में रोलू गॾ छितो थी पियो। हिकु नींगरी समेत रस्ते वींदड़नि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। शेरन रोलू छिती गॾ के लठियूं हणी मारे विधो। मुल गॾ टाउन ऑफिस जे मेन गेट भरिसां पयल उन सिलसिले में ज़ख़्मी नींगरी जे वालिद जावेद जोगी ॿुधायो त असां जोगी मोहल्ले जा रहवासी आहियूं। नींगरी फरहाना जोगी घर जो सामान वठण लाइ शहर वई त रोलू छिती गॾ धी फरहाना जे जिस्म ते मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। जंहिं बाद ज़ख़्मी नींगरी खे बिरासिटी अस्पताल में मुंतक़िल कयो जिते नींगरी खे वैक्सीन लगाई वई। ॿिए पासे शेरन रोलू छिती गॾ के लठियूं हणी मारे छॾियो। शेरन ॿुधायो त काफ़ी ॾींहंनि खां रोलू छितो गॾ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमंदो रहियो ऐं केतिरे माण्हुनि खे चक हणी ज़ख़्मी कयो आहे। असां बार बार टाउन इंतज़ामिया खे चयो पर हिननि को बि तहरुक न वरितो। हिननि ॿुधायो त टाउन इंतज़ामिया जी लखें रुपयनि जी बजट हुजण बावजूद रोलू कुता ऐं गॾ शहर में घुमी रहिया आहिनि ऐं मासूम ॿारनि खे ॾाढे रहिया आहिनि पर टाउन इंतज़ामिया के बि जोगा उपा न आहिनि वरिता। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।